सभिनी दोस्तन के सलाम। दोस्तों अजो की हे वीडियो फ़क़त उन्हनि माण्हुनि जे लाइ ठाहियां पियो जेके ख्वाब ॾिसनि था, जेके कुछ करण जी जुस्तजू रखनि था ऐं जिन जी ज़िंदगी कंहिं न कंहिं मक़सद सां गुज़रे थी। दोस्तों असांजे समाज में तव्हां ॾिठा हूंदा त असांखे क़दम क़दम ते अहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि जेके असांखे रुॻो निराश कंदा आहिनि, जेके असांखे चवंदा आहिनि त तव्हां हीउ कमु बि न करे सघंदा, तव्हां खां हीउ कमु कोन थींदो, हीउ कमु केर बि न करे सघियो आहे, हीउ कमु इलाही ॾुखियो आहे, हीउ तव्हां वटि वसाइल कोन्हनि, तव्हां वटि जेको आहे सो एतिरी एनर्जी कोन्हे। अहिड़ा किरदार खोड़ सारा मिलंदा आहिनि, मूंखे बि मुंहिंजी ज़िंदगी में मिलिया आहिनि, पर आउं सम्झां थो त हर नौजवान खे अहिड़ा किरदार अॻियां ईंदा आहिनि जेके उनखे रुॻो निराश कंदा आहिनि। पर अहिड़ो को बि किरदार न मिले थो असांखे जेको असांखे ॿुधाए, जेको असांखे चवे त तव्हां हीउ कमु करे सघो था, हीउ कमु सुठो आहे, तव्हां हीउ कमु करे वेंदा। उन जो नतीजो इहो निकिरे थो त जॾहिं असांखे माण्हू निराश कनि था त असांखां कमु कोन थो थिए, पर असांखे कहिड़ो हौसलो थो थिए त असांखां उहो कमु आसानी सां थी थो वञे। ॿ वाक़िया तव्हांखे ॿुधाईंदुसि अॼो की हिन वीडियो में। मूंखे यकीन आहे त ही ॿ वाक़िया ॿुधण खां पोइ जेको बि माण्हू वीडियो मुकमल ॾिसंदो उन जी ज़िंदगी ते को न को सुठो असरु पवंदो ऐं उनखे एतिरी त सघ मिलंदी जो हू पंहिंजो रहियल कमु मुकमिल कंदो। दोस्तों ही ॿ वाक़िया आहिनि। हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो ॾेॾर कंहिं खूह में किरी पवंदो आहे। जॾहिं उहो ॾेॾर ॿुॾण वारो हूंदो आहे त हिकिड़ो ॿियो ॾेॾर उनखे बचाइण जे लाइ उन ई खूह में वेंदो आहे जेको पिणु फासी पवंदो आहे। उन ॿिन्ही ॾेॾरनि खे ॿुॾंदो ॾिसी हिकिड़ो टियों ॾेॾर चवंदो आहे मथां आउं उन्हनि खे बचाए वञा। हू बि उन खूह में टपो ॾींदो आहे ऐं नतीजे में हू बि फासी पवंदो आहे। जॾहिं हू टई ॾेॾर रड़ियूं कंदा आहिनि त ॻोठ जा समूरा ॾेॾर उन जे मथां अची बीहंदा आहिनि ऐं हू ॾिसंदा आहिनि त ही टई ॾेॾर फासी पिया आहिनि। पोइ उते जेके ॿिया ॾेॾर आहिनि उहे उन्हनि खे चवंदा आहिनि त तव्हां ही तमामु ख़राबु जॻह ते फाथा आहियो, हिन खूह मां को बि ॾेॾर अॼु ताईं नाहे निकिरी सघियो। ऐं सभई ॾेॾर उन्हनि खे निराश करण वारा हूंदा आहिनि। त थोरी देरि खां पोइ ॿ ॾेॾर ॿुॾी मरी वेंदा आहिनि उन खूह में। ॿ ॾेॾर जॾहिं मरी वेंदा आहिनि त हिकिड़ो ॾेॾर उन्हनि मां ज़िंदा वापसि निकिरी ईंदो आहे उन खूह मां। ऐं जॾहिं हू ज़िंदा वापसि निकिरी ईंदो आहे त ॿिया ॾेॾर परेशान थी वेंदा आहिनि त हीउ इन खूह मां कीअं ज़िंदा ॿाहिरि निकिरी आयो आहे। पोइ सभई ॾेॾर उन वटि वेंदा आहिनि, उन खां पुछंदा आहिनि त ॾे ख़बर तूं हिन खूह मां कीअं निकिरी आहीं, जॾहिं त हिन खूह मां अॼु ताईं को बि ॾेॾर नाहे निकिरी सघियो। जॾहिं उन खां पुछंदा आहिनि त उनखे को बि जवाबु नाहे ॾींदो ऐं पोइ ॿियनि ॾेॾरनि खे ख़बर पवंदी आहे त हीउ ॾेॾर ॿोड़ो आहे, कुझु ॿुधी कोन थो सघे। हू ॿोड़ो हूंदो आहे, कुझु ॿुधी कोन सघंदो आहे। उन जो ई नतीजो हूंदो आहे त उहो ॾेॾर उन खूह मां ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। जेकॾहिं हू ॾेॾर बि ॿियनि ॾेॾरनि जूं रड़ियूं ॿुधे हा त तव्हां न निकिरी सघंदा, तव्हां कोन कमु करे सघंदा, तव्हां कुझु बि न करे सघंदा, त उहो ॾेॾर बि उन्हनि ॾेॾरनि वांगुरु ॿुॾी मरी वञे हा। त ज़िंदगी में कॾहिं बि जेके माण्हू निराश कनि उन्हनि जूं ॻाल्हियूं असांखे न आहिनि ॿुधणियूं। असांखे ॿुधणो आहे त फ़क़ति हौसले ॾियण वारनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि जेके असांखे चवनि त तव्हां हीउ कमु करे वेंदा। जेको बि तव्हांखे चए हीउ कमु न करे सघंदा त उते पंहिंजा कन बंदि करे छॾियो ऐं उन माण्हूअ जी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में न विहारियो। दोस्तो हिकिड़ो ॿियो वाक़ियो आहे, तमामु ज़बरदस्त वाक़ियो आहे ऐं ही बि उन खूह जो ई वाक़ियो आहे त हिकिड़े ॻोठ में ॿ छोकिरा रांदि कंदा कंदा के खूह जे भरिसां वेंदा आहिनि। हिकिड़े छोकिरे जी उमिरि हूंदी आहे 12 साल, ॿिए जी हूंदी आहे 6 साल। जेको 12 साल वारो हूंदो आहे उहो उन खूह में किरी पवंदो आहे। जेको 6 साल वारो छोकिरो हूंदो आहे उहो उनखे उन खूह मां छिके ॿाहिरि कढंदो आहे रसे सां। त जॾहिं उहे ॿई छोकिरा ज़िंदा वेंदा आहिनि ॻोठ में ऐं उहे सभिनी सां ॻाल्हि कंदा आहिनि त मूं हुनखे नंढो चंदो आहे, मूं हुनखे छिके ॿाहिरि कढियो, त केरु बि हुनजी ॻाल्हि ते यकीन नाहे कंदो त इहो कीअं मुमकिन आहे त 12 साल जे छोकिरे खे 6 साल जो छोकिरो उन खूह मां छिके ॿाहिरि कढे। पोइ केरु बि हुन ते यकीन न कंदो आहे त ॻोठ जे चङे मुड़ुस वटि वेंदा आहिनि। ॻोठ जो चङो मुड़ुस चवंदो आहे बिल्कुलु हे ॿई सच पिया चवनि, ईअं आहे, हिन नंढे छोकिरे उनखे खूह मां छिके ॿाहिरि कढियो आहे। उन जी वजह इहा आहे त ही जॾहिं हिनखे कढी रहियो हुयो त हिनखे को बि माण्हू हिनजे भरिसां अहिड़ो कोन हुयो जेको हिनखे चवे त तूं हे कमु कोन करे सघंदे, तूं हुनखे छिके कोन सघंदे, तूं हुनखे ॿाहिरि कोन कढी सघंदे। जंहिंजो नतीजो इहो निकितो त हिन छोकिरे हुनखे छिके ॿाहिरि कढी वरितो। त हाणे इन मां असां छा सिखियासीं? इन मां असां इहो सिखियासीं त जॾहिं बि असां वटि समाज में असांखे निराश करण वारा माण्हू न आहिनि त असां उहो कमु आसानी सां करे था वञूं ऐं पंहिंजे हौसले पंहिंजी हिमत सां करे था वञूं। पर जॾहिं बि असां सोचींदासीं त हे कमु कोन थींदो त उहो वाक़ई कोन थींदो। त जेको बि कमु कयो उनखे पंहिंजे पूरे हौसले सां कयो ऐं पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारियो त हीउ कमु असां खां थी वेंदो ऐं असीं करे वेंदासीं। जेकॾहिं तव्हांखे असांजी इहा वीडियो पसंदि आई आहे त पोइ असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारो बटण दॿाईंदा त जीअं मुंहिंजूं ॿियूं वीडियोज़ बि तव्हां वटि आसानी सां पहुची सघनि। सभिनी दोस्तनि जूं महिरबानी।